अस्सलाम वालेकुम दोस्तों, आज एक बेहतरीन नए ड्रामे जी असां अपडेट आंदी है। बेहतरीन ड्रामो अचण वारो आहे। कुछ ॾींहंनि खां बाद उन जी रिकॉर्डिंग शुरू थी रही है। उन जी पूरी मालूमात ॾींदासीं। दोस्तों ही ड्रामा सीरियल इन जो नालो है सरदार ज़ादा। ठीक है, सरदार ज़ादा। राइटर है गुलशन अली मल्हण, डायरेक्टर है लाला फयाज़, जंहिं ज़िंदगी ड्रामे में बकरार जो किरदार अदा किया हुयो। बेहतरीन एक्टर है, तव्हांखे ख़बर है, पाण डायरेक्टर भी पाण आहे। इन ड्रामे की रिकॉर्डिंग जल्द शुरू थी रही है। अदाकारी जो शौक़ रखंदड़ राब्तो करे ड्रामे में कम करे सघनि था। जंहिंखे भी अदाकारी जो शौक़ है, साम्हूं लाला फयाज़ जो नंबर है। रीनल इन पिनफ्लेक्स खां लाला फयाज़ जो नंबर कढी तव्हां राब्तो कयो। 5 ॾींहंनि जी रिकॉर्डिंग है ऐं तव्हां उते अदाकारी जा जोहर ॾेखारे सघो था। जेका भी दोस्त अदाकारी जो शौक़ रखंदड़ आहिनि, टेंशन न करनि, उन्हनि खे ट्रेनिंग उते लाला फयाज़ पाण ॾींदो। उन्हनि खे ट्रेंड करे पोइ ड्रामे में उन जी रिकॉर्डिंग शूट कई वेंदी। जंहिंखे अगरि एक्टिंग न ईंदी आहे त एक्टिंग सेखारी भी वेंदी आहे हिते। जल्द अज जल्द दोस्तों इन नंबर ते राब्तो कयो। लाला फयाज़ जे नंबर ते इन ड्रामे में तव्हां एंट्री हणी सघो था। जेका ड्रामो ॾिसंदड़नि दोस्तनि खे अर्ज़ु आहे त कुछ ॾींहंनि खां बाद इन रिकॉर्डिंग फाइनल थी वेंदी ऐं पोइ ही ड्रामो जल्द अज जल्द तव्हांखे नेट ते मिलंदो ऐं इंशाअल्लाह बेहतरीन ड्रामो साबित थींदो। उम्मीद अली कलवड़, मज्जू सतार लाड, कुछ नवां अदाकार, नवां चेहरा ऐं लाला फयाज़ पाण भी इन में आहे। काफ़ी ॿिया अदाकार भी बेहतरीन अदाकार इन में एंटर थियण वारा आहिनि। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।